शुक्र आहे आख़िरकार मुंहिंजो फसल तक़रीबन तैयार थियण वारो आहे। मां ॾाढो ख़ुशि आहियां। उफ, ही मेहूं किथां घिरी आयूं? हाय अल्लाह, हिननि में हिन त मुंहिंजो सॼो फसल ई ख़राब करे छॾियो। हूं मां हूं 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 मां हूं हूं मां हूं हूं। ही छा थी वियो ॾाॾा? ही फसल कंहिं ख़राब कयो? न पुछो आमना, कुझु मेहूं फसल में घिरी आयूं हुयूं ऐं फसल खे ख़राब करे छॾियो अथनि। हारीअ खे छा करणु घुर्जे त हू पंहिंजे फसल खे जानवरनि खां महफ़ूज़ रखी सघे? What should the farmer do to protect his fields from animals? अचो ॾिसूं था त हारी हाणे छा कंदो। फिकर न करियो ॾाॾा, असां सभई गॾिजी फसल जी चौधारी फेंस लॻाए था छॾियूं। हा, बहितर आहे। अहिड़ीअ तरह मां रोज़ जे परेशानीअ खां बची वेंदुसि। पर मूंखे केतिरनि फेंस जी ज़रूरत पवंदी? का मुश्किल न आहे। असां तव्हांजे फसल जी माप करे यानी ड्रेग ऐं वेकर जी मालूमात कंदासीं। पेरीमीटर मालूम करे इहो मालूम करे वठंदासीं त केतिरनि फेंस जी ज़रूरत पवंदी। ठीकु आहे, हीअ ॿाहिरीं हद त तव्हां ई मालूम कजो। मां तव्हांखे फसल जी ड्रेग ऐं वेकर ॿुधायां थो। आमना, तूं नोट कर। मुंहिंजी ज़मीन जी ड्रेग 120 मीटर्स आहे ऐं वेकर 75 मीटर्स आहे। ठीक, हाणे मूंखे पेरीमीटर मालूम करणियूं आहिनि। पेरीमीटर जो फार्मूलो तमामु सवलो आहे। P = L + L + W + W। मतलब मां ज़मीन जे सभिनी पासनि खे जेकॾहिं जोड़ कयां त ॿाहिरीं हद पेरीमीटर जी ख़बर पइजी वेंदी त ॾाॾे जे ज़मीन जी ड्रेग 120 मीटर्स आहे ऐं वेकर 75 मीटर्स आहे। पेरीमीटर = length + length + width + width। So perimeter = 120 meters + 120 meter + 75 meters + 75 meters ऐं जवाब आयो 390 मीटर्स। त ॾाॾा खे 390 मीटर्स फेंस जी ज़रूरत आहे। हाणे मुंहिंजो फसल महफ़ूज़ आहे। पर मुंहिंजे सूरजमुखीअ जे फसल जे चौधारी बि जंगली फेंस जी ज़रूरत आहे। मुंहिंजे सूरजमुखीअ जे फसल वारी ज़मीन जी ड्रेग 210 मीटर्स ऐं वेकर 130 मीटर्स आहे। हिन जी पेरीमीटर केतिरी थींदी? त सूरजमुखी फसल जे ज़मीन जी ॿाहिरीं हद 680 पेरीमीटर आहे। हाणे मूंखे हिन जे चौधारी झंगलो लॻाइण जो इंतज़ाम करणो आहे। महिरबानी बारो, तव्हां सभिनी मुंहिंजी ॾाढी मदद कई।